मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर अगुणे सूबाई वजीर GDA अगवान सैद हाजी जलाल शाह जामोट ऐं चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैद हसन मुर्तज़ा शाह जामोट मटियारी जे शहरनि खे साफ़ पानी फराहम करण लाइ ठाहिरायल फिल्टर प्लांट जो इफ्तिताह कयो। इफ्तिताह जी तक़रीब में टाउन ऑफिसर इसरार हैदर मोराई काउंसलर सैयद सिकंदर शाह वज़ीर अली अबड़ो सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह रज़ा मेमन आसिफ मेमन अब्दुल गफ़ार मेमन ऐं ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे सूबाई वज़ीर चयो त मटियारी शहर में काफ़ी सालनि खां पीअण जे साफ़ पाणीअ जो वॾो मसइलो हो। अल्हम्दुलिल्लाह चेयरमैन टाउन कमेटी काउंसलर ऐं ॿियनि स्टाफ जे महिनतुनि सां तमामु थोरे अरसे में फिल्टर प्लांट खे फ़ाल करे अॼु मुकमल तौरु चालू करे शहरनि खे साफ़ पाणी जी फ़राहमी शुरू कई वई आहे। अॻूणे सूबाई वज़ीर जो चवणु हो त शहर में अञा ॿिया बि केतिरा ई मसइला आहिनि। शहर में वाटर सप्लाई जा पाइप तब्दील करण जो कमु हलंदड़ आहे। उन खां सवाइ शहर में नौजवाननि लाइ रांदियुनि जो ग्राउंड ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन खां सवाइ शहर में पार्क ठाहिण जो कमु बि जारी आहे। हिन चयो त असांजी कोशिशि आहे त जेतिरो मुकमल थी सघे शहरनि खे फ़ाइदो ॾियारिजे। उन लाइ चेयरमैन सख़्तु महिनत करे रहियो आहे। संदसि महिनत ऐं लगन मां लॻे थो त आईंदा 1-1.5 साल में मटियारी मुकमल तौरु तब्दील थी वेंदो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई जॾहिं खां सहाफ़त में पेर पातो आहे तॾहिं खां ई सकरन प्रेस क्लब जा साथी रहिया आहियूं, जंहिंजो सबबु इदारे जे सीनियरनि पारां रहनुमाई ऐं जूनियरनि पारां शफ़क़त जो मिलणु आहे। उहा ॻाल्हि सीनियर साफ़ी ऐं सकरन प्रेस क्लब जे वर्किंग कमेटी जे मेंबर अदनान ख़ानज़ादा प्रेस क्लब पारां साणस मल्हायल रिहाण में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त ज़माने जा लाहा चाढ़ा बि ॾिठा, सहाफ़त जा नवां रंग नवां रूप बि ॾिठा, पर अल्हम्दुलिल्लाह सकरन प्रेस क्लब पंहिंजे वजूद जे पहिरें ॾींहं खां वॾी साख क़ाइमु रखंदो अचे। उन करे असीं पंहिंजे वॻनि जो वरी विरजाउ कंदासीं त सकरन प्रेस क्लब खे पंहिंजो ॿियो घर सम्झूं था। उन मौक़े ते सकरन प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई जे सी मीर मोहम्मद कीरियो, रज़ा मोहम्मद सियाल, गुलाम हैदर सोलंकी ऐं गुल मोहम्मद कीरियो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सकरन प्रेस क्लब मोहबतनि जो मर्कज़ रहियो आहे। अदनान ख़ानज़ादा जहिड़ा खोड़ नौजवान असांजा साथी आहिनि। संदनि महिनतुनि ऐं इदारे सां सचाई सबबु खेनि मान ॾींदा आहियूं। अॼु बि रिहाण बि उन जो नतीजो आहे। उन खां अॻु साफ़िन पारां अदनान ख़ानज़ादा खे अजरकनि हारनि ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते मंसूर लगारी, गुलाम रसूल कीरियो, मोहम्मद रमज़ान मक्सी, गुलाम नबी मुल्ला, एहसान रज़ा भट्टी पिणु मौजूदु हुआ। सकरन सिंध में मज़लूम बेवस औरतुनि समेत इंसानियत लाइ जाखोड़ींदड़ समाजी अॻवान फ़हमीदा कीरियो सां रिहाण ऐं औरतुनि जे मुआशरे में किरदार जे हवाले सां सेमिनार समाजी तंज़ीम इदारो जी मेज़बानी हेठि थी गुज़रियो। तक़रीब खे समाजी अॻवान फ़हमीदा कीरियो ख़िताब कंदे चयो त हिन मुआशरे में औरत खे चङी नज़र सां नथो ॾिठो वञे। सोचनि में तब्दीलीअ जी ज़रूरत आहे। पंहिंजे नियाणियुनि ते एतमाद करणु घुरिजे। मुंहिंजो मक़सदु ॾुखायल इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। समाजी अॻवान अनवर चांडियो चयो त असांजो मक़सदु सिंध ऐं सिंधी क़ौम आहे। फ़हमीदा सिंध जी सोरमी आहे। हमेशह औरत पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। मिहार बजाए सुहिणी दरिया पार कयो। मारी उमिरि जे क़ैद जूं तकलीफ़ूं सठियूं ऐं ससी जबल झाॻाया। शाइर मुसवर चौहान चयो त सिंध जी सोरमेन हमेशह पंहिंजो जाखोड़ी इस्लाही किरदारु अदा कयो आहे। उस्ताद इजाज़ चन्ना चयो त औरतुनि खे पंहिंजो किरदारु अदा करण लाइ अॻिते अचिणो पवंदो। सकरन प्रेस क्लब जी अॻूणे सदर मसूद उमरानी चयो त न्याणी फ़हमीदा जिदोजहद जो नालो आहे जेका इंसान ज़ात लाइ पतोड़े रही आहे। साफ़ी मीर मोहम्मद कीरियो चयो त ऊंदाही वारे समाज में ॾिए मिसल किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। समाजी अॻवान अमर कीरियो चयो त सिंध जे माण्हुनि खे पिनण बजाए पंहिंजे पेरनि ते बीहणु घुरिजे। उन मौक़े ते साफ़ी कुर्बान उमरानी, ज़ुल्फ़कार जमाली, इरफान मरी ॿियनि तक़रीब खे ख़िताब कयो। संजूरो मां ख़बर शामिल कयो था। हैदर बश्क चांग जे रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोसनाक वाक़ियो नवाब शाह सांगड़ मेन रोड संजूरो मोड़ 3 जमड़ाऊ सांगड़ नवाब शाह मेन रोड स्टॉप 3 जमड़ाऊ ते कल्टस कार ऐं ट्रक जे विच में ज़ोरदार टक्कर। कार सवार टंडरो मोहम्मद ख़ान जा कीरिया बिरादरी जा माण्हू ॿुधाया वञनि पिया ऐं हिकु कार सवार कादिर बश्कू कीरियो जेको पुलिस जो जमादार बि आहे उहो हिन हादिसे में फ़ौत थी वियो आहे। ॿिया हिन जे फैमिली जा माण्हू बि कार में सवार आहे जेके सख़्तु ज़ख़्मी आहिनि। असांजे प्यारे दोस्त सथ जे साथी सहाफ़ी नौकाफ़ मरी खे ख़बरूं हलाइण तां सलाह दर्सनामे वॾेरे पारां सोशल मीडिया ते संदसि किरदार कशी करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़हमत करियूं था। सहाफ़ी नौकाफ़ मरी अकेलो न आहे। असीं सभु सहाफ़ी साणस गॾु आहियूं। असीं SSP टंडो अलिहार DIG हैदराबाद IG सिंध खां मुतालबो करियूं था त सहाफ़ी नौकाफ़ मरी जी किरदार कशी कंदड़नि वॾेरे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मीरपुर ख़ासि मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सोमवार समय जो रिपोर्ट मुताबिक़ जम्मू ऐं कश्मीर ते भारतीय कब्ज़े खे 76 साल मुकमल थियण ते सॼी दुनिया वांगुरु मीरपुर ख़ासि में बि अॼु कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। ज़िलई इंतिज़ामिया पारां भारत ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैलीअ में ज़िले भर जे आफ़ीसरनि, स्कूलनि जे शागिर्दनि, सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते भारत मुर्दाबाद जा नारा लिखियल हुआ। असां ज़ुल्म जी हुकुमरानीअ खे नथा मञूं ॿिया नारा लिखियल हुआ
जॾहिं त एहतिजाजी रैली कमिश्नर कॉम्प्लेक्स खां थींदे गुलिस्तान म्यूनिसिपैलिटी पहुती त हज़ारे स्कूल जे ॿारनि ऐं उस्तादनि ऐं शहरुनि हथनि में ब्लैक डे जा बैनर खणी रैलीअ में शिरकत कई। एहतिजाजी रैलीअ खे ख़िताब कंदे मुक़ररीन चयो त भारत 76 सालनि खां कश्मीर ते ज़ुल्म ऐं बर्बत ज़रिए क़ाबिज़ आहे, जंहिं सबबि सॼी दुनिया जे साम्हूं भारत जो मुखरू चहिरो बेनकाब थी चुको आहे। दुनिया कश्मीर तां अखियूं फिराए नथी सघे। ठहरी मीरवा कश्मीर ते इंडिया जे कब्ज़े ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ ठहरी मीरवा में असिस्टेंट कमिश्नर ठहरी मीरवा सलीम गडानी ट्रेड यूनियन जे सदर ग़ुलाम मिर्ज़ा बाम भरण जी अॻवानी में स्कूली ॿारनि पारां नाका चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते रैलीअ जी अॻवानी कंदड़ एसी मीरवा सलीम गडानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर मथां इंडिया जे ज़ुल्म खे अॼु 76 साल मुकमल थी विया आहिनि। UN-जी करारदातनि बावजूदि भारत कश्मीर खे ज़बरदस्ती पंहिंजो हिसो करार ॾेई कश्मीरियुनि सां ज़ुल्म ऐं इंसानी हक़नि जी लताड़ करे रहियो आहे। रियासती दहशतगर्दी जे नतीजे में लखे कश्मीरियुनि खे भारतीय फ़ौज शहीद कयो आहे। कश्मीर जी आज़ादी लाइ ऐं इंडिया जे ज़ुल्म ख़िलाफ़ पाकिस्तान कश्मीरियुनि जो आवाज़ बणिजंदो पियो अचे। आलमी बिरादरियूं इंसानी हक़नि जा इदारा इंडिया जी फ़ौज जे कश्मीरियुनि सां बर्बरियत, इंसानी हक़नि जी लताड़, दहशतगर्दी वारे मामले जो नोटिस वॾी मुज़ाहिरे जो मुतालबो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जी कामयाब कार्रवाई टारगेट ऑपरेशन दौरान यरगमाल नींगरी बाहिफ़ाज़त बाज़ियाब अगवा कंदड़ फ़रार। मदे जी लग जंदो देरो जो ॻोठ मां 3 ॾींहं अॻु 6वीं क्लास में पढ़ंदड़ 13 सालनि जी शागिर्दियाणी जी अगवा थियण जो इतला मिलियो हो। SSP शिकारपुर वाक़िए जो इतला मिलण ते SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई SHO मदे जी खे जल्द खां जल्द नींगरी खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब करण जी हिदायत कई हुई। अगवा थी वियल 6 क्लास जी शागिर्दियाणी जी बाज़ियाबी लाइ SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ख़ुसूसी टीम जोड़ी हुई। अगवा कंदड़ मुनीब उर्फ़ गुलाम सरवर पप्पू भुट्टो शागिर्दियाणी खे अगवा करे जंदो देरो जे ॻोठ पंहिंजे ई घर में क़ैद कयो हो। SSP शिकारपुर जोड़ियल टीम खुफ़िया इतला मिलण ते जंदो देरो जे ॻोठ ते मख़फ़ी नींगर ऐं अगवा कंदड़नि ते टारगेट ऑपरेशन कयो। SSP शिकारपुर टारगेट ऑपरेशन दौरान मदे जी लग जंदो देरो जे रेवासण 13 सालनि जी ताहिरा धी अज़ीज़ुल्ला शेख खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वरितो, जॾहिं त अगवाकार फ़रार थी विया। SSP शिकारपुर बाज़ियाब थियल नींगरी वुमेन प्रोटेक्शन सेल ॾांहुं मुंतक़िल कई वई आहे, जंहिंखे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। SSP शिकारपुर अगवा कंदड़नि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं कयूं पियूं वञनि, खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। SSP शिकारपुर। न्यूज़ सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। न्यूज़ सैदाबाद में कश्मीर जी आज़ादी लाइ सऊद खान लुंड सैयद वाहिद शाह अशरफ शाह मुराद गाहूटे असद शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में पेट्रोल पंप खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें कश्मीर जी आज़ादी लाइ नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त कश्मीर सां इंडिया ज़ुल्म करे बुनियादी इंसानी हक़नि जी भनकड़ी करे रहियो आहे। हिननि चयो त कश्मीर जी आज़ादी ताईं जिदोजहद जारी रहंदी। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर सिंध तरक्की पसंद पार्टी जे मरकज़ी कमेटी जे मेंबर जाम शौकत अबड़ो ख़ैबर टाउन जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी नौजवाननि सां गॾिजाणी कई, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे 3 नौजवाननि डॉक्टर कादिर मक्सी ते एतमाद कंदे तरक्की पसंद पार्टी में शमूलियत कई, जॾहिं त हिननि ते मुश्तमिल एड हाक कमेटी चूंडी वई। हिननि ते हर हिकु मोहम्मद इस्माइल चौहान, रमज़ान चौहान, इम्तियाज़ ख़ैबर, बहादुर खोसो, मोहम्मद खमीसो सज्जाद अली खे चूंडियो वियो, जॾहिं त हिननि ते मुश्तमिल एड हाक टाउन बाडी 3 वार्डनि ते शौकत अली चौहान, मोहम्मद जुम्मन आमिर उमरानी खे ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो आहे। उन मौक़े ते ज़िले जनरल सेक्रेटरी रसूल बख्श सोलंकी, तालका जनरल सेक्रेटरी कादिर सिंधी, ख़ज़ानची धोरियो झंडावड़ो, जाम सागर अबड़ो जिन मौजूद हुआ। न्यूज़ सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। न्यूज़ सैदाबाद में कश्मीर जी आज़ादी लाइ सऊद खान लुंड सैयद वाहिद शाह अशरफ शाह मुराद गाहूटे असद शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में पेट्रोल पंप खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें कश्मीर जी आज़ादी लाइ नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त कश्मीर सां इंडिया ज़ुल्म करे बुनियादी इंसानी हक़नि जी भनकड़ी करे रहियो आहे। हिननि चयो त कश्मीर जी आज़ादी ताईं जिदोजहद जारी रहंदी। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। हाला वेझो ॻोठ करम खान निज़ामाणी में पॉपुलेशन ज़िले मटियारी ऑफिसर मैडम गुलनाज़ टालपुर जे तरफ़ां फैमिली हेल्थ मेलो लॻायो वियो, जंहिंमें ॻोठ जी औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। औरतुनि खे फैमिली प्लानिंग जे हवाले सां आगाही ॾिनी वई त वधंदड़ आबादी हिकु वॾो मसइलो आहे, पंहिंजे ख़ानदान खे महदूद रखो ऐं नंढी उमिरि में शादी मां ऐं ॿार जी सिहत जे बारे में आगाही ॾिनी वई ऐं फैमिली प्लानिंग जा तरीक़ा ॿारनि जे निशोनुमा जे बारे में आगाह कयो वियो ऐं उन्हनि खे घणे अंदाज़ में दवाऊं पिणु मुफ़्त ॾिनियूं वयूं। तक़रीब में आयल ख़ासि महिमान रेस नूरल खान निज़ामाणी, डॉक्टर दिलीप कुमार PPHI, डॉक्टर अली रज़ा ज़ोहेब काका, डॉक्टर हैदर जुन्नैद चूणेजो, डॉक्टर तहमीना वरियाम मीरजद, डॉक्टर बच्चल खातून, डॉक्टर नसीम रज़ाक ॾिनो, अब्दुल मजीद शेख, फ़ियाज़ हाशमानी, शाहिद महर ऐं ॿियनि शिरकत कई ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजर क़ौम पारायूं।